अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल या इबादियल्लज़ीना अस्रफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम क़ालल्लाहु तबारक व तआला फ़ी शानि हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बड़ी आवाज़ से सलात सलाम पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना व तबीबिना महबूबिना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। मुंजा प्यारा दोस्तों, बुजुर्गो ऐं भाइरो, अल्लाह तबारक व तआला जा लख एहसान जे रब्बे ज़ुल जलाल हिक दफ़ो ॿीहर पंहिंजे मुर्शिदनि जे आस्थाने ते आंदो आहे। इंशाअल्लाह अल्लाह वारनि जा दीदार थींदा, अल्लाह वारनि जा खिताब थींदा। सुणे साजन साईं हज़रत क़िबला मिठड़े साईं जो बयान थींदो ऐं असांजे मुर्शिदनि जो मोकिलियल मुर्शिदनि जो नाइब सुणे मिठल साईं जो बयान थींदो। इंशाअल्लाह दिलियूं मुनव्वर थी वेंदियूं। दोस्ताने मोहतरम, अल्लाह तबारक व तआला जे पाक कलाम में हिक आयत करीमा पढ़ी, रब उनमें फरमाए तो कुल ए हबीब तू फरमा या इबादियल्लज़ीन ए इंसानों बुधो या इबादियल्लज़ीन अस्रफू अला अनफुसिहिम जेकॾहिं तव्हां पंहिंजी जानुनि ते ज़ुल्म करे वेठा आहियो, गुनाह करे वेठा आहियो, ॾोह करे वेठा आहियो, हाणे परेशान आहियो त हेतिरा गुनाह कया आहिनि, रब जे अॻियां कहिड़ो मुंहुं खणंदासीं। रब तो फरमाए ला तक़नतू मिर रहमतिल्लाह, मूं रब जी रहमत मां ना उम्मीद न थियो। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, वरी चओ सुभान अल्लाह। इंशाअल्लाह अञा त खिताब हाणे शुरू थिया आहिनि, हींअर ई थकिजी पिया हो। चओ सुभान अल्लाह। रब तो फरमाए त ए इंसानो तव्हां परेशान न थियो, मायूस न थियो, मूं रब जी रहमत घणी कुशादी आहे। इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ, बेशक मां अल्लाह राज़ी थी वञा त सॼी ज़िंदगी जा गुनाह हिकिड़े धक में माफ़ करे छॾियां। छो इन्नहु हुवल गफूरुर रहीम, मां अल्लाह वॾो मेहरबान आहियां। सुभान अल्लाह, चो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। या रहमत रब फरमाए तो ला तक़नतू मिर रहमतिल्लाह, मुंहिंजी रहमत मां मायूस न थियो। या रहमत तव्हांखे मिलंदी त अल्लाह वारनि जे दर खां मिलण वारी आहे। सॼी ज़िंदगी गुनाह थी विया, माफ़ी किथां मिलंदी? रब जो फरमाए मुंहिंजे सालेबाननि सां मुंहिंजे दोस्तनि जी महफ़िल में वञी वेहो, मां अल्लाह सॼी ज़िंदगी जा गुनाह माफ़ करे छॾींदुसि। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह। अल्लाह जो नबी हजरत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ तो करे त ए मुंहिंजा मौला, मूंखे अॼु पंहिंजो गुनहगार बानो ॾेखार जेको मुंहिंजी पूरी उम्मत में तुंहिंजो वॾे में वॾो नाफ़रमान आहे। अॼु मां उनखे ॾिसणु चाहियां थो, अॼु मूंखे उनजो चेहरो ॾेखार। अल्लाह ताला के अर्ज़ कयनि मौला अॼु गुनहगार बानो ॾेखार। रब फरमाए मूसा वञ फलाणे रस्ते खां बि, उतां हिकिड़ो शख़्स लंघंदो, इहो मुंहिंजो गुनहगार बानो हूंदो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन रस्ते ते अची बीठो आहे, जिते हिकिड़ो माण्हू हुजे बनी ते पियो वञे, पंहिंजे पुट खे वठियो, पंहिंजे पुट खे वठियो बनी ते वञे पियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾिसी चयो अल्लाह ही आहे गुनहगार जिते रब नाराज़ आहे, जे रब मूंखे मोकिलिया त वञी इन गुनहगार खे ॾिसी आहे। वरी कोई दूर थी अचे, हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो त मौला हाणे वरी उहो बानो ॾेखार जिते तूं रब राज़ी आहीं, जेको गुनाहनि खां बख़्शल आहे, तुंहिंजो नवाज़ियल बानो आहे। रब फरमायो मूसा वञ साॻे रस्ते ते भी, उतां मुंहिंजो बख़्शल बानो गुज़र कंदे। ध्यान मुॾे आहे। सुभान अल्लाह।
हज़रत मूसा अलैहिस्सलाम वञी साॻी जॻह ते बीठो ॾिसे त उहो साॻियो शख़्स जेको सुबुह जो गुनहगार हुयो उहो वापसि पोइ मोटियो वञे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾिसी चयो त हे छा माजरा, सुबुह जो गुनहगार हुयो हींअर वरी रब हिन ते राज़ी थी वियो आहे। सॾ कयईं हेॾिया भला कहिड़ो अमल कयई, कहिड़ी नेकी कयई, सुबुह जो रब नाराज़ हुयो हींअर रब तो ते राज़ी थी वियो आहे। त उहो जेको शख़्स अखियुनि मां ॻोड़ा हारे साईं ॿियो त को अमल कोन कयो आहे, मां वञा पियो मुंहिंजी पन्नी जे पासे खां हिकिड़ो जबल आहे, वॾो जबल। मुंहिंजे नंढड़े पुट मूंखे चयो त बाबा हिन जबल खां वॾी बि का शइ आहे? त मूं उनखे रोई चयो त हाओ पुट मुंहिंजा गुनाह हिन जबल खां वॾा आहिनि। मां बेशक रब जो नाफ़रमान बानो आहियां, मुंहिंजा गुनाह हिन जबल खां वॾा आहिनि। मुंहिंजे पुट चयो त बाबा भला इन जबल खां तुंहिंजा गुनाह वॾा, उन खां वॾी बि का शइ आहे? मूं रोई चयो त हाओ पुट मुंहिंजे गुनाहनि खां वॾी रब जी रहमत आहे। बसि साईं इहो हिकिड़ो अमल हुयो जो मूं पंहिंजे गुनाहनि खां वधीक रब जी रहमत खे इख्तियार कयो। अल्लाह ताला सारी ज़िंदगी जा गुनाह माफ़ फरमाए छॾे। या रहमत असांखे मिलंदी त अल्लाह वारनि जे दर खां मिलंदी। ऐं अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह असांखे मुर्शिद बि कामिल मिलियो आहे। चओ सुभान अल्लाह। लख दुनिया में पीर आहिनि, बुज़ुर्ग आहिनि, उहे बि शान मान वारा आहिनि, पर दिलबर साईं जे मट में सिल कोन्हे। हो लख पीर दुनिया जा हिक पासे, मुंहिंजो दिलबर साईं हिक पासे। सुभान अल्लाह जो असल रोज़ो रखी आया हो। हो लख पीर दुनिया जा हिक पासे, मुंहिंजो दिलबर साईं हिक पासे। ओ तूं मुरकण सां दिल मोही थो, दिल मोही जॾहिं चप चोली थो, दिल मोही जॾहिं चप चोली थो। सुहिणनि जो सवारण हिक पासे, तुंहिंजो मुर्द निहारण हिक पासे। ओ तुंहिंजे दर ते जेको ईंदो आहे उहो ख़ाली कॾहिं न वेंदो आहे। पहिरीं छा हुयासीं माण्हू पंहिंजो अंदर में झाती पाए ॾिसो त पहिरीं तव्हांजा कहिड़ा हाल हुया, मुंहिंजे मुर्शिदनि जी सोबत खां अॻु में तव्हांजो कहिड़ो हाल हुयो। ॿियो न त पंहिंजा शिनाख़्ती कार्ड ॾिसो त उन्हनि में तव्हांजो चहिरो छा हुयो, हींअर तव्हांजो चहिरो छा हुआ। ओ तुंहिंजे दर ते जेको ईंदो आहे उहो ख़ाली कॾहिं न वेंदो आहे। मखदूम दुनिया जा हिक पासे, तुंहिंजे घर जो ख़ादिम हिक पासे। ओ लख पीर दुनिया जा हिक पासे, मुंहिंजो दिलबर साईं हिक पासे। इंशाअल्लाह अल्लाह वारनि जे दर आया आहियूं त उहा जेका रब जी रहमत आहे इंशाअल्लाह हिननि जे दर मिली वेंदी। दिलियूं खोले वेहो, अॼु सुजाग थी वेहो, अल्लाह वारनि जा बयान ॿुधंदासीं त सीना ठरी पवंदा। मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण अल्लाह ताला पंहिंजी बारगाह इलाही में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग।